अॼु असांजी तर्जुमान पॾेई ऑफिस वारनि चयो त ही पॾेई मुल्क जेके आहिनि असांजे मामलनि में मुदाख़लत न कनि ऐं असीं जेको कुझु कयूं था नथा कयूं ये क़ौम पाकिस्तानी क़ौम सां जुड़ियल मामिलो आहे। असांजा इंस्टीट्यूशन्स असांजी अदालतूं हू ॾिसनि पिया ऐं हू ई बहितर फ़ैसिलो कंदा। ठीकु थी वियो, लेकिन तव्हां ॾिसो त लाॻीतो अची वियो न, यूरोपियन यूनियन, पोइ UK, पोइ अमेरिका। हाणे ॻाल्हि इहा आहे त हिकिड़ी शइ हिकिड़ी पाण स्ट्रेट अवे चई सघूं था, हा तव्हां केरु थींदा आहियो, फलाण थींदा आहियो, इहो त ठीकु आहे, पब्लिक कंज़म्पशन लाइ त सुठी ॻाल्हि आहे। ऐं हिन खे को बहादुरी ऐं कमज़ोरी ऐं बुज़दिली जे ज़ुमरे में बि न आणिजे। असीं दुनिया में रहूं था जिथे असां को अहिड़ो मुल्क न आहियूं। ॿ मुल्क ही जॾहिं खां सोवियत यूनियन टुटो ऐं जेको आहे सिर्फ़ु अमेरिका हिकिड़ो ऑल अलोन सुपर पावर ठहियो त ॿ मुल्क ॿिनि क़िस्मनि जा मुल्कनि सर्वाइव कयो। हिकिड़ा नॉर्थ कोरिया टाइप या ईरान, जिन्हनि मतिलबु चयो ठीकु आहे असांखे परवाह न आहे, असीं पंहिंजे मुंहुं हलंदासीं। पोइ नॉर्थ कोरिया त वरी बि चाइना ऐं रशिया जे मरून में न हलियो। पोइ बर्मा बि अहिड़ो मुल्क थियो। पोइ हिकिड़ा मुल्क हुआ जिन्हनि चयो त न बाबा ख़ान बहादुर सां केरु झड़ो अटकाए, ऐं पाकिस्तान उन्हनि मां हिकु हो। जेतोणीकि पाकिस्तान जो बि मामलात अमेरिका सां ऐं वेस्ट सां जॾहिं उसामा बिन लादेन हितां हथु आयो एबटाबाद मां ऐं पोइ सॼो थियो त उनखां पोइ हिकिड़ा डिफरेंसिस क्रिएट थींदा विया ऐं पोइ कॾहिं बि ओढ़ा वापसि मामूल ते न आया जहिड़ा कंहिं ज़माने में पाकिस्तान ऐं अमेरिका जा मामलात हुआ। उन में उसामा वारी ॻाल्हि त हिकिड़े पासे, पर हुन सां गॾु जेको इशू हो त अमेरिका खे भारत जी ओपनिंग नज़र आई ऐं चाइना जो थ्रेट वधियो। पहिरीं छाकाणि त अमेरिका पाण चाइना सां ठहियलु हो, तंहिंजे करे हुनखे एतिरी भारत जी ज़रूरत न हूंदी इंडिया जी। पोइ जॾहिं चाइना सां ई अटकी पियो अमेरिका, हीउ जेको ट्रेड वॉर ऐं चाइना जीअं ग्रोथ पंहिंजी ॾेखारी त पोइ लामहला चाइना खे काउंटर करण लाइ ख़ते में हुन पोइ इंडिया ॾे, ऐं इंडिया वॾी मार्केट बि ऐं सभु शयूं। हाणे असां हिन महिल बि पाण जे पोज़ीशन में आहियूं, पाण अहिड़ा मुल्क न आहियूं जिन्हनि वटि एॾो को सरप्लस नाणो पियो हुजे। असां चऊं त असां वटि 5,000 करोड़ पिया आहिनि, अरब डॉलर पिया आहिनि, या 50 अरब 100 अरब डॉलर पिया आहिनि। असांजी एक्सपोर्ट्स में नंबर 2 वॾी मार्केट आहे EU, यूरोपियन यूनियन। अमेरिका सां असांजा कई मामलात जुड़ियल आहिनि। इवन IMF बि अगरि UK ऐं अमेरिका असां सां नथो ठहे त हिकिड़ो प्रॉब्लम्स आहिनि। हीउ जेको ताज़ो अमेरिका असांखे ॾेखारियो त असां ते सैंक्शन्स हयूं 4 कंपनीज़ ते त भई तव्हां ही जेके मिज़ाइल्स फायर करण जी जेके कैपेबिलिटी पंहिंजी सलाहियत वधायो पिया, उन ते सैंक्शन्स पाबंदियूं हुननि कंपनीज़ ते लॻियूं आहिनि। पोइ ख़ान वारो किस्सो पंहिंजी जाइ ते आहे। त हिकिड़ी कॉन्स्टेंट हिकिड़ो प्रेशर त हाणे को राज़ न आहे त अमेरिका ऐं वेस्ट जेको आहे पाकिस्तान ते असर्ट करे पियो। हिन खे सिर्फ़ु नंढे तनाज़ुर में ॾिसण त हू सिर्फ़ु ख़ान जी रहाई चाहिनि पिया, सिर्फ़ु एतिरो मामिलो मूंखे नथो लॻे। हीउ त ख़ुदि हिकिड़ो जवाज़ आहे त जेतिरो ख़ान जे हवाले सां हिकिड़ो जवाज़ ठाहिनि पिया त ॾिसो तव्हां त हीउ बि कयो पिया। जेसि ताईं पाकिस्तान वॉर ऑन टेरर अमेरिका जे पारां करे रहियो त न मिलिट्री कोर्ट्स जी परवाह हुजे हा, न पाकिस्तान में डेमोक्रेसी जी परवाह हुई अमेरिका खे, न इंसानी हक़नि जी। लेकिन इहे मेणा असीं वेही ॾियूं, फ़ाइदो कहिड़ो आहे? मेणा साईं तव्हां कल्ह ताईं त हीअं वॾा मुनाफ़िक़ आहिनि, भला आहिनि छा करे सघो था, ठीकु आहे आहिनि। हुननि खे साईं मिडल ईस्ट में हिननि खे जमहूरियत यादि नथी अचे। पाकिस्तान जॾहिं हिननि लाइ विढ़ी रहियो तॾहिं असां वटि आमरीअत हुई, तॾहिं जमहूरियत यादि न आई। इहा त असांखे ख़ुशफ़हमी थियणी न खपे त को वेस्ट या अमेरिका जेको आहे उहो को फेयर प्ले कंदो, को मुंसिफ़ाणी जेको उसूली मौक़िफ़ आहिनि। छाजा उसूली मौक़िफ़? तव्हां सां प्रॉब्लम असां सां इहो आहे त असांजी न इंटरनल पॉलिसी असां हिकिड़ी को सही ठाहे सघिया आहियूं अॼु ताईं, न ई असांजी जेका एक्सटर्नल पॉलिसी फॉरेन पॉलिसी आहे उनजी जेके डायरेक्शन का वाज़े थी सघे थी। पर्सनल विम्स ते ऑपरेट थिए थो असांजे इंटरनल मामलात। हीउ मूंखे नथो वणे, हीउ मूंखे वणे थो, हीउ ग़लति आहे। ज़ाती पसंदि नापसंदि ते दुनिया हले थी। पोइ जॾहिं तव्हां ज़ाती पसंदि नापसंदि जी सेटअप्स आणियो था पाकिस्तान में मुल्क में, त पोइ हुनखे बचाव लाइ तव्हांखे ॿियनि इदारनि खे मैन्युपुलेट करिणो पए थो। त लामुहाला तव्हांजी जुडिशरी जेका आहे उहा हुन में कॉम्प्रोमाइज़ थी वञे थी, तव्हांजो मीडिया कॉम्प्रोमाइज़ थिए थो,
तव्हांजी पार्लियामेंट त थिए थी जी हा तव्हांजो सॼो इलेक्ट्रोल प्रोसेस कॉम्प्रोमाइज़ थी वञे थो मैन्युपुलेट थिए थो ऐं फिज़ूल थी वञे थो दुनिया जे साम्हूं हिकिड़ो खिलण जोॻो सामान ठही वञे थो त ॻाल्हि इहा आहे त डायलॉग हणण सां ख्वाजा आसिफ भले चए त हाथ तोड़ देंगे हाथ कैसे तोड़ेंगे सर ऐं इहे अञा बि सम्झां थो त असां पाकिस्तान जेको आहे उहो हिन ते मतिलबु हिकिड़ो फ्लैक्सिबल मोड ॾेखारींदो असीं स्ट्रेट अवे सॼी दुनिया सां ऐं नथो सम्झां त अटका में ईंदासीं असां अञा बि हिन किथे न किथे बैकग्राउंड में इहो सोच हूंदी त अगरि सुभाणे इज़राइल या अमेरिका ईरान सां डायरेक्ट इंगेज थियो मथां ज़रूरत पए त पोइ असांजी ज़रूरत त पवंदी पोइ असीं पंहिंजी ॻाल्हियूं मञाए वठंदासीं पर फ़िलहालु त अमेरिका खे जॾहिं बि ज़रूरत पवंदी उहो तव्हांखे त उनजी ॻाल्हियूं मञणियूं आहिनि माज़ी में त ईअं थींदो रहियो आहे सो इन में अगेन आउं चाहियां थो कि बहादुरी ऐं कमज़ोरी जो सुवाल न आहे हीअ हिकिड़ा डिप्लोमेटिक मामलात इनखे डिप्लोमेटिकली ई डील कजे थो हीअ को टार्ज़न वारा त कमु आहिनि ई कोन इनखे तव्हां पब्लिक खे ताड़ियूं भले वॼाए वठो त असां न छॾींदासीं हथु टोड़े छॾींदासीं ॿिया मुदाख़लत न कनि उहो त कंदा छा करे सघिजे थो ये जो शहबाज शरीफ साहब हाणे चए पियो तो अच्छी बात है बातचीत हो रही है कोई पसंद नापसंद नहीं होनी चाहिए कौमी मुफ़ाद पसंद ना पे वेरी गुड ये ॻाल्हि तव्हांखे 3 सालनि में न पे सम्झ में आई त कौमी मुफ़ाद मथे हुजणु खपे पसंद नापसंद न हुजणु खपे लेकिन चलो अॼु तव्हांखे हीअ सभु शयूं फील जेको थियनि पियूं त आउं सम्झां थो त सेटलमेंट ॾे वेंदो मामिलो ऐं सम्झां थो त हीअ जेको मिलिट्री कोर्ट्स जा ट्रायल्स आहिनि इन वारो केस जेको सुप्रीम कोर्ट में आहे हीअ एक्सपेडाइट थींदो को न को फ़ैसिलो हुतां अची वेंदो ईअं मूंखे लॻे थो त शायदि मथां ॿिया फ़ैसिला शायदि थोरा डिले थियनि ऐं हीअ शयुनि खे हाणे उठ के ज़ोरी रस्से सां ॿधी हेठि विहारणो पवंदो